नासी नवा के आगे कनासी सदसमा वारे सूबाई वसी शर्जील मेमर क्यूटिंग बसेस की कंट्री मिनिस्टर से मुलाकात की है। मुलाकात दौरान पब्लिक ट्रांसपोर्ट मैन्युफैक्चरिंग प्लांट लगाने ते गौर विचार कयो वियो। सूबाई वसी शर्जील नाम मेमर पारा मनसूबे के हतमी शक्ल ॾियण लाइ 3 हफ़्तनि जो वक़्तु ॾिनो वियो। सूबाई वज़ीर ॿुधाए त प्लांट 15 खां 18 एकड़नि ते लॻायो वेंदो, जिते साल में 500 बसूं ठहंदियूं। शर्जील मेमर ॿुधाए त प्लांट 16 खां 20 महीननि ताईं लॻायो वेंदो। यूटोंग कंपनी लाइ निजी शोबे में पार्टनरशिप जो ऑप्शन भी मौजूद है। हुन चयो त पब्लिक ट्रांसपोर्ट मैन्युफैक्चरिंग लगाइण पहिरीं तरजीह आहे, जॾहिं त वॾनि शहरनि में ट्रांसपोर्ट निज़ाम जदीद करण लाइ कोशिशूं वरितियूं पयूं वञनि। सदसमा वारे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमर यूटोंग बसेस की कंट्री मैनेजर से मुलाकात की है। मुलाकात दौरान पब्लिक ट्रांसपोर्ट मैन्युफैक्चरिंग प्लांट लगाइण ते गौर विचार कयो वियो। सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमर पारा मनसूबे के हतमी शक्ल ॾियण लाइ 3 हफ़्तनि जो वक़्तु ॾिनो वियो। सूबाई वज़ीर ॿुधाए त प्लांट 15 खां 18 एकड़नि ते लॻायो वेंदो, जिते साल में 500 बसूं ठहंदियूं। शर्जील मेमर ॿुधाए त प्लांट 16 खां 20 महीननि ताईं लॻायो वेंदो। यूटोंग कंपनी लाइ निजी शोबे में पार्टनरशिप जो ऑप्शन भी मौजूद है। वधिक तफ़सीलात कंदासीं कराची मां शबीर लाशारी खान। जी शबीर, आगा कजो। जी बिल्कुल, ट्रांसपोर्ट वाले सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमन पारा सिंध में पब्लिक ट्रांसपोर्ट मैन्युफैक्चरिंग प्लांट लगाइण लाइ जेको आहे हिकु चीनी कंपनी जे मैनेजर सां जेको आहे ॿी मुलाक़ात कई आहे। इन मुलाक़ात में यूटोंग कंपनी जो जेको मक़ामी पार्टनर आहे CEO रज़ा अंसारी ऐं वाइस चेयरमैन नदीम मलिक, डायरेक्टर KMT फैसल मिराज ऐं नेशनल रेडियो ट्रांसमिशन कंपनी प्रोजेक्ट डायरेक्टर साहिब शफीक जेके आहिनि उहे बि मौजूद हुआ। मुलाक़ात में सिंध में पब्लिक ट्रांसपोर्ट मैन्युफैक्चरिंग प्लांट लगाइण ते जेको आहे अॻभराई थियण ते उनजो जाइज़ो वरितो वियो। प्लांट 15 खां 18 एकड़ एराज़ी ते जेको आहे लॻायो वेंदो, जंहिंमें सालियानो 500 बसूं जेके आहिनि उहे तयारु थींदियूं। उन मौक़े ते ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमन खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त जेको प्लांट आहे उहो 15 खां 18 एकड़ एराज़ी ते लॻायो वेंदो, जंहिंमें 500 बसूं जेके आहिनि उहे तयारु थी वेंदियूं। प्लांट 16 खां 20 महीननि अंदरि जेको आहे उहो तयारु थी वेंदो। सिंध हुकूमत मैन्युफैक्चरिंग प्लांट में सिंध बैंक, सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी तहत जेको आहे भाईवारी करे सघंदी। शर्जील नाम मेमन खे इहा कंपनी पारां जेको आहे ऑफर ॾिनी वई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमन जो चवणो त यूटोंग कंपनी लाइ जेको ख़ानगी शोबे मां मक़ामी जेके पार्टनर आहिनि उन्हनि जो ऑप्शन पिणु मौजूदु आहे। उन चयो पब्लिक ट्रांसपोर्ट मैन्युफैक्चरिंग प्लांट लगाइण असांजी तरजीह आहे। सिंध हुकूमत हर हद जेको आहे ताईं वञी सघे थी, छाकाणि त असांजी कोशिशि आहे त असीं हिते सिंध में बहितरीन जेके ट्रांसपोर्ट जूं सहूलियतूं ॾियण लाइ बसूं जेके आहिनि हिते ई मैन्युफैक्चरिंग करण लाइ कंपनियुनि खे सहूलियतूं ॾियूं। ऐं इन हवाले सां जेको पब्लिक ट्रांसपोर्ट लाइ असां जेको मनसूबो शुरू कयो आहे पीपल बस सर्विस, उहो मनसूबो कामयाबु वियो आहे। ऐं इन ते इतफ़ाक़ कयो वियो त ईंदड़ 15 खां 18 महीननि अंदरि इहे जेके प्लांट आहे मैन्युफैक्चरिंग प्लांट उहो लॻी वेंदो। उन मौक़े ते उनजो चवणु पीपल बस सर्विस जा जेके रूट्स आहिनि उनजी मरमत ऐं बहितरी लाइ वॾे वज़ीर पारां हिन वक़्तु गुज़िरियल ॾींहुं जेको इजलास थियो उनमें 1.5 अरब रुपया जेके आहिनि उहे पिणु जारी कया विया आहिनि। अॼु खां उनजे रोडनि जी जेका मरमत जो जेको कमु आहे उहो शुरू थी वेंदो। जी, महिरबानी शबीर लाशारी तफ़सील ॾियण जे लाइ।